गर्मियुनि जी मौसम जी शुरूआत थींदे ई सिंध जा कुछ ज़िला गर्मीअ जा रिकॉर्ड ठाहे रहिया आहिनि। सिज जी तपिश ऐं अल्ट्रावायलेट शुआ तेज़ी वठी चुका आहिनि। नवाबशाह, दादू, जैकबाबाद, लाड़काणे, सखर, बदीन ऐं कराची में भी इन जी शिदत महसूस कई पई वञे। के ज़िला अहिड़ा आहिनि जिते गर्मी पद रिकॉर्ड हद 50 ऐं 51 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो आहे। अहिड़नि ज़िलनि खे धरतीअ जे गोले ते सभ खां गरम इलाइक़ा सम्झो वञे थो, जिन में जैकबाबाद, दादू ऐं मोहनजोदड़ो शामिल आहिनि। पाणी ऐं बिजली ज़िंदगी लाइ हिकु वॾी सपोर्ट आहिनि। इन्हनि ॿिन्ही शयुनि जी अणहूंद अवाम खे ख़तरे में धिके रही आहे। हीट वेव जे असरनि खे मोजड़ण लाइ ॿेलनि जी पोखी अणटर थी वई आहे, पर बदकिस्मतीअ सां इहो कमु सुस्तीअ जो शिकार आहे। सनतुनि ऐं ट्रांसपोर्ट जो दूंहों ॾींहों ॾींहुं फिज़ा खे गदिलो करे रहियो आहे ऐं मौसमियाती तब्दीलियूं बि तेज़ीअ सां ज़ाहिर थी रहियूं आहिनि। कराचीअ समेत सिंध जे ॿियनि ज़िलनि में वणकारी जी ज़रूरत खे नज़रअंदाज कयो पियो वञे। पाकिस्तान में एराज़ी जे हवाले सां ॿेलनि जी शरह ख़तरनाक हद ताईं घटिजी चुकी आहे, जंहिं ते ख़ासि ध्यानु ॾियण जी ज़रूरत आहे।